ॾींहुं ततो झुड़ भायां मथां लॻे लुख, जंडी पायो जान में वेठी डरियां ॾुख। माण्हुनि लेखे बुख मूंखे सिक सॼण यार जी। फिराकनि जा फट दर्द भरियो दास्तान, जीअ खे जोरे विझंदड़ हिकिड़ी यादि। कलम खणे थो ॻोठ मोहम्मद इस्माइल पंवर, लॻ शहर कड़ियो गंवर खां अली हसन पंवर। मुक़दर जा सिकदर कॾहिं के नाहिनि ॾिठा, पर मोहम्मद ख़ान क़िस्मत जे लकीरनि में लिखियल दर्द हर हाल में भोगड़ा ई पवंदा आहिनि। अॼु ही दर्दनाक वाक़ियो लिखण लाइ कलम खयो अथमि। सचपच त लिखण खां अॻु अखियुनि में लुड़कनि कतारूं करे अची गलड़नि जो ॻोठ पुसायो आहे। बकौल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे त मार पोइ मौत तूं अण मुदाए तो आएं, तो कहीं खान खपाया अड़ाई अण मोट। लाड़ो करी हा लतीफ़ चए कान पवे हा का खोट, तो घाया उहे घोट जिन जी मुद न हुई मरण जी। हा मुंहिंजो प्यारो चाचो मोहम्मद हाशिम उर्फ पोड़ो पंवर। तारीख़ 16 नवंबर 2023 जुमे जी राति बदनसीब थ्रेशर जी पुलीअ में अची असांखां हमेशह जे लाइ जुदा थी हिन फ़ानी जान मां लाॾाणो करे उन पार हलियो वियो जिथां अॼु ॾींहं ताईं को बि वापसि न आहे वरियो। अॼु पिण अखिड़ियूं सारियो रुअन सजण खे, अॼु पिण अखिड़ियूं सारियो रुअन सजण खे, जानब जे जमाल ॾांहुं ताणीनि थियूं तकड़ियूं, जे वहम पिरियां वकड़ियूं तिन उञ अखियुनि न लहे। चाचा जी ओचितो जुदाई ते असांजे पेरनि जे हेठां ॼण ज़मीन निकिरी वई हुजे। असां पंहिंजे महबूब माण्हूअ खां महरूम थी वियासीं। चाचा हाशिम उर्फ पोड़ो पंवर जे ओचिते विछोड़े ते हिन इलाइक़े जे केतिरनि ई माण्हुनि जो ॾुख में अखियूं आलियूं थी वियूं, ऐं चाचा हर नंढे तोड़े वॾे सां तमामु घणो प्यार ऐं ख़ुलूस भरियो रवियो रखंदड़ हुयो। उन करे संदसि वफ़ात जी ख़बर ॿुधण सां सभिनि जूं अखियूं लुड़कनि सां ज़ारो कतार वहण लॻियूं हुयूं। बसि भाउ मोहम्मद ख़ान असांजो चाचो तमामु बाख़लाक, महिनती ऐं असांजे घर जो अहम फ़र्दु हो। जॾहिं त पाण ड्राइवर हो ऐं हू अब्दुल वाहिद आरई जो ट्रैक्टर हलाईंदो हो। हू असां वटि हाणे न रहियो आहे, पर संदसि यादूं असांजे अंदर खे अधु कंदियूं रहंदियूं। बसि भाउ मोहम्मद ख़ान पोड़े पंवर जी अणमुदाए ते विछोड़े असांजे उमेदुनि जा महल ढाहे छॾिया आहिनि ऐं हाणे ख़ुशियूं मोकिलाए वियूं आहिनि। जीअं वणझारियूं सामूंडनि खे सारींदे भाङा थी वेंदियूं आहिनि, ईअं असां जूं दिलियूं चाचे जे विछोड़े खां पोइ भाङा थी वियूं आहिनि। सच पुछे त भाउ मोहम्मद ख़ान सार ऐं पचार जूं ॻाल्हियूं मनङण ते रक़सान थी वियूं आहिनि। अॼु बि संदसि वालिद मोहम्मद इस्माइल पंवर, संदसि भाइर ग़ुलाम रसूल अली नवाज़, संदसि पुट सिकंदर अली, शकील, रशीद, रजब ऐं ॿिया घर जा भाती संदसि अचण जे ओसीड़े में रोज़ उन जूं वाटूं निहारे वक़्तु गुज़ारीनि था। ऐं संदसि दोस्त ज़मींदार अब्दुल वाहिद आरई बि मरहूम मोहम्मद हाशिम पोड़े बिना हर वक़्तु उदास रहे थो। सामूंडी सारे मथे तड़ गुज़ारियां, सामूंडी सारे मथे तड़ गुज़ारियां, मूंखे थी मारे उन्हनि संदी ॻाल्हिड़ी। अॼु बि जॾहिं पोड़े जी ट्रैक्टर ते नज़र पवे थी त खन पल लाइ अखियूं टिक ॿधी वञनि थियूं। अखियुनि जे पलकुनि तां लुड़कनि कतारूं करे गलनि जा ॻोठ वसाइण लॻनि थियूं ऐं लुड़क लुड़क मां लतीफ़ सरकार जो बैत लिया पाए थो त अॼु नओ ताकुन में तालिब तंवारीन आदेसी थी विया मड़ियो मुंहुं मारीन,
जेके जीअ खे जीआरीं से लाहूती लॾे विया। बसि जेका मुंहिंजे रब पाक जी रज़ा, बसि दुआ आहे त अल्लाह पाक खेसि जन्नतुल फिरदौस में अला मक़ाम अता फ़रमाए। आमीन।